ये दुनिया दर्दन जो दरिया आज सही तो आज जो दोस्त है असुर पट्टा नहीं भजी हो गाय पर गया न ताज भी कम किटली खजू भगई छो केड़ी तो केहू बंदूक आना ना तवा के उन जी ना है खबर अगे चक्कर जोरी वठी विया सजी वाट लपाटू आणंदा हलिया अमा तुझी हाणे शादी थी वई आहे कुछ सोच छो पाने घर के बर्बाद करने जे पोया पई आई खुदा खैर कयो जेकरे वरियाम सा गड तोखे मारे विजना त पोए अमा जेकरे मारन ली हान त घणन सूरन खा जान ही छुटी पवे अमा अल्लाह तोखे हयाती दींदो हाणे तू भी जिद के छॾ पार नहीं जो सागे जिद ते अड़ी बीठी आई अमा यकीन कर वो एड़ी का भी गलती नाहे कई ये सजी शरारत मुखे फासाइण जे लाइ दुआ जी हुई उन कयो यो ड्रामो सजो अमा तू एड़ी बेवकूफ त नहीं छो इन दुआ जे चक्कर में थी वई मुझी गलती आ मां दुआ की सुनाण में गलती कई मु समझो तो वो सीधी सादी छोकरी आ पर न वो एड़ी नाहे पर हुआ तो शरारत निकती शरारत भी एड़ी कई जिंजरे मां सोचे ही नथी सका मुखे उन जे रूप जी न हुई खबर तो वो नांगेणा ऐं मुखे ही डंगींदी हाणे त खबर पइजी वई न अॼुकल्ह कोई कंहिंजो सजण न आहे दुआ ऐं वसाई तो केते कॾहिं भी कोन सहंदियूं तोखे हाणे पंहिंजो ख्याल रखणो पवंदो अम्मा इहो मुंहिंजे भरोसे जो नतीजो पर हाणे मां उन्हनि खे सुञाणे वई आहियां त उन्हनि सां मूंखे हाणे कीअं हलणो आहे जेकॾहिं तूं गोराम जी दिलि खटण में कामयाब थी वई न त वसाई ऐं दुआ तोखे कुझु बि न करे सघंदी हाणे तूं इहा कोशिश कर त पंहिंजे मुड़ुस खे मुठी में कर पोइ तूं जेको बि चाहींदीअ न उहे ई थींदो न मां हिते मुंहिंजी कॾहिं बि इज़त न थींदी गोराम मूंसां घर आबाद करण जे लाइ शादी नाहे कई हुन शादी मूंसां फ़क़त दुआ खे साराइण लाइ कई हुनखे ॾेखारण जे लाइ कई आहे हाणे तूं ई ॿुधाए त छा गोरा मुंहिंजी इज़त कंदो मूंखे ज़ाल हुजण जो हर हक़ उहो ॾींदो कॾहिं बि न अलाह भलाई कंदो अमा सभु कुझु ठीक थी वेंदो तूं बस इहा कोशिश कर गोराम खे को बहानो न मिले तो मथां नाराज़ थियण जो तूं परेशान न थी अम्मा मां इन सां वक़्तु गुज़ारे वेंदसि पोइ ॾुखी या सुखी ज़िंदगी गुज़री वेंदी बाबा या तो दिल भर वारन के पंहिंजा पैसा वापस ॾियूं या तो पोइ तां लॾो खणी हलूं अरे न पैसा ॾींदासूं न साम्हूं ॾींदासूं अञा वरी तो लॾे हलंदासीं बाबा आखिर तू मुझे रिश्ते जो किथे सोचो आहे न दिलबर वट न गुल्लू वट कंहिंखे ॾींदे बाबा जेकॾहिं तोखे शादीअ जो एॾो शौंक़ु आहे त पोइ भला ॼाए गुल्लूअ खे तुंहिंजो रिश्तो न बाबा हू त मूंखे ॾिठे ई नथो वणे मां हुन सां शादी त कोन कंदसि अदी फोन ते गुल्लू सां वॾियूं वॾियूं कचहरियूं कंदी आहीं गुल्लूअ खे बेवकूफ़ बनाइण लाइ हुन सां फोन ते ॻाल्हाईंदी आहियां अदी दे त ख़बर कहिड़ो तो गुल्लू खे बेवकूफ़ बनायो आहे अञा ताईं तूं दिलबर सां विड़े त कोन तो अदा इहो कम तकड़ो कोन थींदो कुछ टाइम लॻंदो पर हिकु ॾींहुं पाण में ज़रूर विढ़ंदा भली विढ़नि न विढ़नि पर हुननि खे इहा ख़बर कान्हे का त निज़ाम नांगो आहे नांगो जंहिंखे कखे तंहिंखे मौत चखे आबाद हूंदे सदाई आबाद हूंदे हगालू भगालू लैला लालू जिन जलाली कमन कवाली हल पुत्र हवाली मुर्शिद साईं केर हुजे दुआ वठो छोकरा मुर्शिद साईं खां दुआ वठो मुर्शिद साईं दुआ कर त भलाई थिए बेड़ा पार बेड़ा ही पार हक मुर्शिद साईं हक मुर्शिद हक मुर्शिद साईं अरे दे हथ चुमी तो या चटी तो सफा का ढोर जी ज़बान थई हथ ही जख्मी करे छड़ी बिस्मिल्लाह वदा जाड़ा बिस्मिल्लाह मां सदको वञा मुर्शिद साईं मां घोर वञा मुर्शिद साईं वो कदम हली मुझे अंगण पे घुमायो मुझे घर में रुगो उदासी ऐं बुराई लगी पिया
असु ठीको ठेरी लगो पियो। न गान न मुर्शिद साईं तुझे घर कोन लॻो ही रुपयो बि कोन थो वो चवंदा न आहिनि सखणी दुआ पिट बराबर सो उहा कोन कंदासीं। ही त अल्लाह साईं जा पोतल बना आहिनि हिननि खे सियाणी कहिड़ी आहे पैसे जी ज़रूरत। अल्लाह जा बाना अन न खाईंदा आहिनि मिटी खाईंदा आहिनि उन्हनि खे पैसनि जी कहिड़ी परवाह। मुर्शिद साईं जेको न मूंखां वंड पुगो मां तव्हांखे पंहिंजी दिलि सां ॾींदुसि। बेचकर त बेचकर हिन वक़्तु टाइम न आहे। मुंहिंजी सची मुरीदाणी वॾी मुसीबत में फाथल आहे। पहिरियां हुनजा बेड़ा पार कयां पोइ तुंहिंजे दर ते अची पेर घुमाईंदुसि। ऐं जेका तुंहिंजे दिलि में शादी जी ख्वाहिश आहे उहा पूरी थी वेंदी। भगालू भगालू लैला लालू जिन जलाली कमन कवाली हल पुट हवाली। वाह मुर्शिद साईं तो दिलनि जा राज़ ॿुधो ॼाणे। इन्हें भलाई थी न इतां ई थी। पता जेको मुंहिंजो अंदाज़ो आहे न इहो संग असांजे हथ में हलियो वेंदो ऐं तूं कुझु बि कोन करे सघे। अदा गुरु जेकॾहिं संग न मिलियो न तूं जो असां हक़ बख़्शराए छॾींदा त पोइ तूं पंहिंजो हक़ छो नथो बख़्शराए? चरिया जेकॾहिं मुंहिंजो निकाह न थियल हुजे हा न त मां पंहिंजो हक़ बख़्शराए छॾियां। तुंहिंजी शादी कराईंदासीं तुंहिंजो साह न वञे गुलू पंज घर मानी खणी अच। अदा मानी तयार थिए त खणी अच। अदा वॾा मांगे हली घर खाऊं न ही बि त पंहिंजी औताक आहे तूं ठग में थोरी वेठा आहीं। पंज मानी खणी अच। वञा थो अदा मानी खणण लाइ वञा थो। पहिरियां इहो ॿुधायो त तव्हां मुंहिंजी शादी करे कराईंदो? ॿुधाए दादा। हा ॿुधाए। सोता कदम निकिरी चुको आहे ऐं हाणे घर पियो अचे। हाणे कम खे मचायूं था लाउती। गोराम गुलू यार 2 मिंट मुआरी होता करे पासे ॾींदे। खैर त आहे न गोराम? खैरी त नाहे बस तू तकड़ो तकड़ो पहुच। हिन वक़्तु मां किटी में आहियां उतां खां अदा वारनि खे वठी पहुचां थो। यार सुल्तान वारनि में कम नाहे मुंहिंजो कम तो में आहे। तूं अचे थो या न बस ॿुधा। ठीकु आहे गोराम मां अचां थो। हा जल्दी अचे जल्दी जल्दी। ठीक ठीक ठीक। अच्छा जो तू ॿुधो न अलाए अदा छाजा फायरनि ख़बर न आहे। हेलो गोराम ये फायरिंग छा थी आहे? यही तो मां तोखां थो पुछां सुल्तान। गुलूअ खे फोन कई चयोमांसि त हेॾां अच पर अञा ताईं कोन आयो आहे। ख़ैर त आहे परियां में तां गुज़रे पियो मतां हिकु ॿियो तां फायर कया हुजनि। हींअर रेस अकबर खान जे अचण जो बि टाइम हूंदो आहे। अलाह ख़ैर करे काथे हुनखे त कोन मारियो अथई। ठीकु आहे असां ॾिसूं था। हा ठीकु आहे सुल्तान तूं ॾिस। ठीकु आहे अचो। चाहो अल्लाह जी खैर करे अल्लाह जे चाहो। कुझु बि थिए थो न कुझु बि थिए थो छोरो त असुल असांजे वठ जो ई कोन थो थिए। बसि खणी थो आ करे अलाह हुनखे ॿाहिरि वञण जी ज़रूरत कहिड़ी हुई? छा थियो? अम्मा अमर रेस अकबर खान खे गोली लगी आहे। अल्लाह करे बची वञे। गोली अरे चिट्टे जान लहे मुल्क तां लुड़। खैर गुरु बाबा असांजो छा बिगाड़ियो अथई? अरे जेकॾहिं अकबर खान मरे थो न सॼी मिल्कियत जो वारस तूं थींदे बाबा। बाबा बाबा मूंखे अहिड़ी मिल्कियत न घुर्जे। बाबा तोखे घुर्जे या न घुर्जे असांखे त घुर्जे थी। पर तूं छा मिल्कियत क़बर में खणी वेंदे? बाबा क़बर में खणी कोन वेंदुसि सॼी ज़िंदगी सूरनि में गुज़ारी थो बाक़ी जेके ॾींहं बचिया आहिनि सुख सां त गुज़ारियूं न। बाबा मुंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि कन खोले ॿुध।
हराम जी मिल्कियत में कॾहिं बि सुकून न आहे मिलंदो। दुआ कर त अलाह अकबर खान खे सही करे। जब या ख़बर पई रईस के बंदूक के हई आहे। सभु चवनि था त इहो धकु गुलू आयो अथसि। हरायो त ॿुधा सुल्तान वारनि जी रईस सां दुश्मनी कहिड़ी? सुल्तान वारा कंहिंजा सॼणा आहिनि छा बाबा? आलम जो पूरो खानदान तबाह करे छॾियो ऐं हाणे रईस जे पोयां पिया आहिनि। जब चई सच तूं आख़िरी में वञी ये छोरी राणी बची उन्हें खे बल है किथे खड खोटे दफन करे छॾियो। चवनि था त भॼी वई आहे। बाबा हाणे जेको थियणो हो न उहो त थी वियो। बसि पाण खे हाणे इहो सोचिणो आहे त ढींगो ढेरी पंहिंजो थिए। ख़ैर त आया था कंहिंजे पोयां वञी पाहबारी थिए। आहे लहर लहर में लका, आहे लहर लहर में लका, आहे लहर लहर में लका, आहे लहर में लका। इसके गोली लगी आ? ये दुनिया दर्द ने जो दरिया। सही सही ॿुधाए। दर्द ने जो दरिया। चाचा तूं छा चवंदो? गोराम कुझु बि न कंदो, खाली रुगो फुको ॾींदो आहे। हाणे तोखे ख़बर पवंदी त गोराम केतिरो गंद थो करे। गोराम धकु त तो अकबर खे सीने वारो हयो आहे, पर दुआ करी त हली पए थो सुठो आहे। पर जला बची बि वञे थो न त इहो अकबर तोखां वधीक गंद कंदो, पोइ न गंद खे मुंहुं वरी नवाब ॾींदो। जेकॾहिं अकबर खान बची थो वञे, इहा जेका सॼी फिल्म आहे न असांजे न, पर हिन सुल्तान वारनि जी गिचे में आहे। सुल्तान वारनि जी में इहा ख़बर न आहे पई अकबर खान जो छा थियो। न अञा डॉक्टर को आसरो ई नथा ॾियनि। गोराम खान बचंदो ॾाढो ॾुखियो। शाम ताईं ख़बर पइजी वेंदी त हुननि जो लाश हेॾा खणायो था अचनि जाके वॾी अस्पताल में इलाज लाइ वठंदा वञनि। गोराम खान जो धकियल आहे कंहिं हल्के फुल्के माण्हूअ जो न। जेकॾहिं खणी वियसि ॿाहिरि अस्पताल मां बची आयो, पोइ बि न खट ते वेठो हूंदो, घुमण खां लाचार हूंदो। ये सम्झ त हाणे अकबर खान वियो कम खां। मूंखे हिकिड़ी ॻाल्हि समझ में नथी अचे त गोराम तोखे छो घुरायो हो ऐं उनजो कहिड़ो कमु हुयो तोखे? दादा बेवकूफ़ त ही आहे जो असांखे ॿुधाइण खां सवाइ गोराम जी फोन ते हलियो वियो। कहिड़ी ख़बर त गोराम मूंखे फासाइण लाइ ॼाल विछाए वेठो। तो रईस जे माण्हुनि जे मथां गोलियूं हलायूं, उन्हनि तुंहिंजे मथां हलायूं। हाणे उन्हनि खे पक थी वई आहे त रईस जे मथां वार करण वारो तूं आहीं। पोइ उन्हनि त केस दाख़िल करायो, अञा ताईं पुलिस न आई। जेसिताईं रईस होश में नथो अचे ऐं उनखां बयान नथा वठनि, तेसी ताईं पुलिस न ईंदी। अदा जेकॾहिं अदा गुलूअ ते उन्हनि जो शक आहे न, त वॾो मसइलो थियो। पर पूरी पक अथनि। पर पोइ बि रईस खे मां ॾिसण लाइ शहर वञा थो। उते वञी ख़बर पवंदी त हू छा था चवनि। गुलू मां तोखां आख़िरी चकर पुछां थो, सही सही ॿुधाए त रईस जे मथां गोली तूं त न हलाई? अदा तव्हां मूंखे भली भले साईं ते हथ रखायो, मूं गोली न हलाई। पोइ इहो कमु गोराम जो ई आहे। हू वॾी चालाकी सां तोखे फासाए वियो आहे। मां त इहो पहिरियां ई पिटको कंदो पियो अचां त गोराम खां वधीक को ॿियो बेनीम को माण्हू कोन हूंदो। कि तव्हां मुंहिंजी हिक बि कोन ॿुधी। बदीअ जो रिश्तो उन्हनि खे ॾेई छॾियो। जेकॾहिं करे हा न त असां हुनखे घर मां गीले ॿाहिरि गोलियूं हणूंसां। हाणे असां गोराम खे छा था करे सघूं? छा था करे सघूं गोराम खे? हुनजे पेरनि जे हेठां हाणे असांजा वार आहिनि। हाणे जेकॾहिं असां गोराम जे मथां हथ कयूं न, सॼो ॻोठ असांजे मथां खिलंदो। पर इहा पूरी पक थिए त गुलू खे फासाइण लाइ गोराम उनखे घुरायो आहे त छा मां उनखे बख़्श करे छॾींदुसि? मां भला गोराम सां मिली अचां, हाल अहवाल वठी अचांसि, पुछांसि त छो घुरायो अथई, कहिड़ो कमु अथसि। ठीकु आहे, तूं वञ गोराम सां वञी मिल, उनखां हाल अहवाल वठी अच, ॾिसूं त आख़िर तोखे छो घुरायो अथई। जब्बार साहब
जेस ताईं रईस होश में नथो अचे मां कंहिंजा बि नाला न ॿुधाईंदुसि। रईस होश में अचे तव्हां उनखे बयान वठी एफआईआर दाख़िल कजो। त ठीकु आहे, जॾहिं रेस होश में अचे न त फोन करे ज़रूर ॿुधाइजां। अलाह भलाई कंदो साहब, अलाह कंदो, रईस होश में अची वेंदो। रेस के होश केॾी महिल ईंदो? रेस के होश अचे ई न साहब ने फोन करे ॿुधाए जाए। साहब डॉक्टरनि त चयो आहे त कलाक ॿिनि में होश में अची वेंदो। अलाह भलाई कंदो, ख़तरो टरी वियो आहे, वधीक जेको रब खे मंज़ूर। आहे लहर लहर में लका ये दुनिया दर्द ले जो दरिया ये दुनिया दर्द ले जो दरिया। अल्लाह खैर कयो आ, खतरो टरी वियो, बाबा बची वियो आ। बाबा के मारण जी कोशिश तो कई आ तो मां तुझे पी के छो मारींदुसि? नसा मुंहिंजी कहिड़ी दुश्मनी? ॿियो केरु आ मुझे पी के मारण? केम कोन मारींदा, अदावर जी रेस सां का बि दुश्मनी कोने, हू छो भला मारींदा? रेस खे जेॾीमहिल गुलू गोली पवणे न मतलब फोटे वारनि हुनखे ॾिठो आ ऐं तूं वरी चवें थी त अदा वारनि जी रेस सां का बि दुश्मनी न आहे। दुआ सही थी चवे, इहो कम तुंहिंजो ई थी सघे थो गोराम। बस हाणे बसे, हणी सियाणी न थी। इहो सच्चा, हिन पोयां तोजा हथ। ठीकु आ, वो गोली हई आ, ॿुधाए मूंखे छा कंदी तूं? मां तोखे कुछ भी कोन कंदस, जेकॾहिं तूं ज़ाहिर थी पए न तोखे बाबा न छॾी। अरे जेका मूंखे बंदूक हई न उन सां मां पुॼी पवंदुसि, पर इन तुंहिंजे ट्रीके खां केरु मूंखे बचाए? तूं जेके ज़ुल्म तो करी न उन हिसाब किताब अल्लाह वटि। बस हाणे बसे, साहे पेर है तो मां चवां तो निकिर तुम। पर ज़रूरत केड़ी हुई तव्हांखे रेस जे मथां गोली हलाइण जी? वॾी का निभागी जवां बि अथो त गोली तुंहिंजे भाइर न हलाई आ, तॾहिं बि मूंखे थी पास। अदा वारा गोली छॾ हाणे, छॾ न ॻाल्हि खे। तूं मूंखे हाणे इहो ॿुधाए त इहो तो वारो फ़क़ीर हाणे घर जी कहिड़ी कुंड में वेठो? मूंखे त पंहिंजे फ़क़ीर जी नाहे ख़बर, बाक़ी हा तुआरी भेण पंहिंजे मुर्शिद खे ड्राइंग रूम में बिहारियूं वेठी आ, उनखे वेठी थी पटियूं पढ़ाए, उनखां पुछ न वञी। सही सही ॿुधाए पुट, रईस जे मथां गोली हलाइण में तुंहिंजा हथ त न आहिनि। पापा मुंहिंजी रेस सां कहिड़ी दुश्मनी आ त मां हुनजे मथां गोली हलाईंदुसि? तुंहिंजी दुश्मनी हुजे या न, रेस चवंदो त गोली तो हलाई आ। बाबे खे ॿियो कहिड़ो कमु आहे? मूंसां बसि लुड़ हणंदो ऐं तुंहिंजो नालो खारींदो। खुदो तूं विच में टंग न अड़ाए। अलाह का ज़बान में न गई, सही नालो नथो वठी। वॾो को मोतबर आहीं, तुंहिंजो नालो मां सही वठां, ॾाढो मुड़ुस आहीं छा? ॾाढे मुड़ुसनि जो त नालो तूं सही वठंदे न, बाक़ी गरीबनि जा वेठो नाला खारींदे। नहीं न, खुदो के टिकर कोथो ॾे, तुंहिंजो पुटु सुरीलो आ या तोखे आदत नाले खारण जी? अरे खान साहब तूं हाणे पंहिंजो वात बंदि कर, मूंखे हिन सां ॻाल्हाइण ॾे। मां त बीठो आ, उनखे तड़े कढ घर खां ॿाहिरि। सच थो चवीं चाचा, ख़ुदा बख़्श सच थो चवीं। इन खां पहिरियां जो बाबा लुड़ हणे मां त पेट रहियां। तूं बीह ते, पहिरियां मुंहिंजी ॻाल्हि ॿुध। बाबा तुंहिंजी ॻाल्हि जेको मक़सद हुजे त ॿुधा न, बग़ैर मक़सद जे अची लुड़ हयो अथई। अजाए वातुर कोन थो हणां, मां माण्हुनि खां ॻाल्हियूं ॿुधियूं त जंहिं वक़्तु रईस खे गोली लॻी तूं बि हुते मौजूदु हुएं। हाँ छा बाबा, पूरो ॻोठ हुते मौजूदु हो। पोइ छा पूरे ॻोठ रेस खे गोली आई आ? मां तव्हांजा वञी रेस खे खयो आ। तुंहिंजा त जवाब ई बुता हूंदा। मां कहिड़ी ॻाल्हि थो कयां, तूं वरी कहिड़ी ॻाल्हि थो करीं? तुंहिंजे छोकिरे जा हथ हुजनि या न, पर तूं ज़रूरु फसाईंदुसि। हर खुदो तूं विच में टंग न अड़ा, न त मां हिन खे छॾे तोखे वठंदुसि। को छॾाइण वारो बि न हूंदो, को वेझो बि न ईंदो। चुप चुप करे बि हली पाण में विढ़ो मरो, मुंहिंजो छा? बाबा तूं मूं ते यकीन कर, मूं ते यकीन कर, इन कम में मुंहिंजा हथ न आहिनि, ऐं जिन्हनि जा हथ आहिनि न उहे ज़ाहिर थी बीठा आहिनि, पर पोइ बि तुंहिंजो शक फेरी गिरी अची मुंहिंजी गिची में थो पई। पुट शक कोन थो कयो, दिलि में खुटको हुयो, पर जेकॾहिं तूं हिन में मुलवस न आहीं त पोइ परेशानी छा? 50,000 खन गॾु कट पोइ वठी।
जा के था वारा नियारा थियने। अदा मुझी सलाह वठी त छोकिरीअ खे उतां अगवा करे खणी अचो। वाह अड़े वाह, जरियो आई छा? दादली मूंसां मोहब्बत थी करे, मोहब्बत। ऐं मां नथो चाहियां त मां उन मोहब्बत मथां ॾाढ ऐं ज़बरदस्ती करे उन मोहब्बत खे नफ़रत में तब्दील करे। अदा मां कसम खणी चवां थो, इहा दादली तोखे बेवकूफ़ थी पढ़ाए। बात तू भुलियल आहीं तूं। बाबा जेकर हूअ तोसां मोहब्बत करे हा न त पंहिंजे पीउ खे मञाए हा। हू सभु पाण में मिलियल आहिनि। जेकॾहिं मूंखे ॿ बि शक पियो न जो हू मूंखे बेवकूफ़ बणाइनि था त पोइ तूं जीअं चवंदे तीअं कंदुसि। अदा मां त चवां थो डंडो वाह कयो कम खे किटली, पोइ तुंहिंजो भलो थींदो। अञा महीनो बस सबर कयूं था, पोइ ॾिसूं था त ये छा था चवनि। साल गुज़री वेंदई साल, जेकर तूं हुननि जे आसरे ते लॻंदे त